उन रस्ते ते दुनिया हले ही, जेके अज़ीम माण्हू जेके ॻाल्हि कई पे असां, ऐं दुनिया जा जेके चंद को 200-300 माण्हू आहिनि जेके दुनिया में ज़िंदा आहिनि मरी वञण खां पोइ बि, इहो जेको जिस्मानी मौत अचे थो, उन्हनि खे उहा लतीफ़ वारी ॻाल्हि उन्हनि वटि हुई। ऐं लतीफ़ चवे थो त मुंहिंजा फ़िक्री माण्हू इन्हनि ढगनि ढोरनि वांगुरु न हुजणु खपनि। हू नंढड़ा नंढड़ा मिसाल हुन जानवर, जीअं गंढियूं मंझि गंढीर तीअं मूं मारो मन में। मारवी उमिरि खे चवे थी त हीउ जेको गंढीर गाह आहे, हिन जूं जेके पाड़ूं जेके ज़मीन मां आहिनि, इन वांगुरु इन गंढीर जे गाह वांगुरु मुंहिंजे रिश्ते जूं पाड़ूं, मुंहिंजी इज़त जूं पाड़ूं, मुंहिंजी लॼ जूं पाड़ूं, मुंहिंजी हुबल वतनी जेका आहे न, हिन गंढीर गाह वांगुरु, जेको आम ॾिसण में गंढीर त गंढीर आहे, पर लतीफ़ उन गंढीर जी जेका उहो ज़मीन में बार बार पाड़ हणंदो अॻियां वधंदो थो वञे। मारवी जे तीअं जीअं गंढियूं मंझि गंढीर तीअं मूं मारो मन में, ॾिनियूं लस लतीफ़ चए हीअंड़े खे हमीर। चए थी त इहे क़ैद में जेॾी महिल हमीर वटि आयसि त इहे जेके ॻंढियूं आहिनि अञा मज़बूत, अञा वधीक इन्हनि रिश्तनि खे पारण जे लाइ, मूंखे ज़िंदा रहण जे लाइ। अॼु इहा ॻाल्हि हैदराबाद जे स्टेज ते थिए त मारवी असांजी लॼ बचाई। हो ॾिसण में त आम छोकिरी वीचारी जेका सुबुह जो सवेर पाणी आई त हुन जेको हुस्न हुयो हू ज़ालिम खणी वियो, त उहा छोकिरी जी ॻाल्हि हाणे चवे थी त मंझि इहे जेके बि ॻंढियूं आहिनि, असां सभु महलनि में ॻंढियूं खोले था अचूं, जिथे बि ईअं कोन वात ॻड़ी थो पए, बसि साईं हाणे इहो हिते ई जान, बसि मिड़े बचनि जो रोज़गार थी वियो। चए थी त वञी मंझि मलीर सभु छोड़ींदसि सूमरा। हाणे कीअं? चए थी ॾिस, चए थी त वाझाए वतन खे आऊं जे हित मोयासि, शर्त आहे। चए थी जेकॾहिं आऊं हिते कंप्रोमाइज़ करे वेहां त को मुंहिंजी गोर मुंहिंजी सूमरा किज पवारनि पास पोइ न कजां, पहिरियां इहा शर्त आहे त आऊं वाझाईंदी हुजां। असां केतिरा वतन लाइ वांझायूं था। ॾिज ॾाॾाणी ॾेह मां मंझां वलड़नि वास, उहो चए थी त मुंहिंजो तूं उते त ज़ाहिर आहे अतर ख़ुशबू हूंदियूं न, हुनजे आख़िरी हर कंहिंजी इहा ख़्वाहिश हूंदी त यार सुठा थी मरूं, क़ब्र नसीब थिए, वॾी असांजी ख़्वाहिश क़ब्र नसीब थिए। क़ब्र नसीब छा मतिलबु? क़ब्र में त कई हज़ारें लखें किरोड़ें सुता आहिनि, तोखे मिली वई त पोइ सो वाट। चए थी त मंझां वलड़नि वास मुयाई जियास जे वञे मढ़ मलीर में। शर्त इहा आहे त इश्क में जेकॾहिं मरां, इश्क में मरण ई लतीफ़ चवे थो, उहो कातारीअ में चवे थो त तोणे तूं वॾी थी त उथी ओर अरटसी। कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके सॼी ज़िंदगी कमु, जंहिंजी का बि रिटायरमेंट न हूंदी आहे। बदकिस्मती इहा आहे त असां सर्टेन एज जेका हिकिड़ा गवर्नमेंट जा रूल आहिनि उन खां पोइ पंहिंजे पाण ते ईअं तारी करे छॾंदा आहियूं त असां रिटायर्ड आहियूं। भई 60 खां पोइ त माण्हू वटि त जहान हूंदो आहे, उहो जेकॾहिं रिटायर थी वञे त पोइ मूं जहिड़ा अल्हड़ अची ॿुधाईंदा स्टेज ते त रिटायरमेंट छा आहे। लतीफ़ वटि हू कीअं पहिरें पंधु कंदासीं। चए थी त आऊं जे हित अज़ीज़